सुलेमान ज़ात आस्केरी बाबा। उमिरि घणी अथई? उमिरि मुंहिंजी हींअर 58 साल। ठीकु आहे ठीकु आहे। हाणे तो जेको सवेल ग़ुलाम अली शहीद ऐं फ़क़ीर ईसे फ़क़ीर ख़ासकेली जे बारे में जेको मुक़ाबिलो थियो बेरछन में, पहिरीं त ॿुधाए त ईसो फ़क़ीर इहो किथे जो हो, हुरगाज़ी कीअं थियो? ईसो फ़क़ीर पहिरियां वेठो छटीं ते सिंझोरे में। हाँ हा, पहिरियां वेठल हिते आहे छटीं ऐं चांगन वारी, छटीं ऐं टिटीं। हा, छटीं चांगन वारी। हा जिते शादी खान ख़ासकेली ॻोठु सरबो आहे। हा उते पहिरियां वेठल असुल तेजा हुआ। पोइ जॾहिं नाज़म ते जॾहिं पीउ साईं बादशाह हुकुम कयो हिननि खे, पोइ ॾाॾो ऐं इमामुद्दीन फ़क़ीर कारो, हाँ पोइ इहे ॿई जॾहिं नाज़म ते ॾाॾे जो नालो ॿुधाए? ॾाॾे जो ईसो फ़क़ीर। ॾाढो ईसो फ़क़ीर। ॾाॾो ईसो फ़क़ीर उन खे गोली लॻी न हिते चमाऊ मथाईंदा। हाँ ऐं ॿियो इमामुद्दीन फ़क़ीर कारे खे हितां गोली लॻी, ॿई धकिजी पिया। पोइ जेॾी महिल या 6 फ़क़ीर हुते पिया पंहिंजा शहीद थिया। नाज़म ग़ुलाम रसूल शाह मारिजी वियो। मारिजी वियो। ठीकु आहे। हा फ़क़ीर वापसि वरिया त हिन जमाऊ वारी हिन हिते मिलेट्री हुई। हाँ पोइ मिलेट्री जो जेको शादी हो मटे वियो। फ़क़ीर मटे पन में जेॾी महिल विया हुनजी सीटी लॻी वई, हिन जे पोयां लॻा। पोइ हिकिड़ो पन में घर हो हिकिड़ो जमाइती हुआ। हाँ पोइ उते जॾहिं फ़क़ीर विया त माई हिनखे पनाह ॾिनी ऐं उहो मर्द जेको हुनजो निकिरो। माई चयो धकियल मुड़ुस केॾांहुं निकिरंदा। पोइ उते माई केरु हुई? माई ज़ात जा उते हुआ चांग हुए। चांग जी। हाँ पोइ माई उते हुनखे पनाह ॾिनी। पोइ मोर्चो लॻल बूंदी वराए छॾी हुन ते। ॾाॾे ईसे फ़क़ीर खे शाम जी मजी चिठी ॾे वञी करे माण्हू खे दो हो कुंभर डिप्टी रोड ते वेठल हो। पोइ उहा चिठी खणी हुनखे उठ ते फ़क़ीर खे खणी आयो। पोइ फ़क़ीर खे उहा गोलियूं ॿोलियूं हुन कढियूं ने दोदे न माना दो कुंभर कारीगर हो। कारीगर उन ज़माने में डॉक्टर अहिड़ा कोन हुआ। डॉक्टर कोन हुआ। फ़क़ीर जो इलाज में दोदे कुंभर कयो। कुंभर कयो। उन हिनखे गोली ॿोली कढी। पोइ वरी जॾहिं वरी न दुबारा हिन ते जेका हमिलो थियो, पोइ ॿेर छन दिह जेका आहे का खॾड़े का मथियां आहे, पोइ उन मज़ फ़क़ीर विया पे मथे चढ़ियो जबल ते। इहे केरु केरु फ़क़ीर हुन इन में फ़क़ीर गॾा ईसो फ़क़ीर, ग़ुलाम अली फ़क़ीर चांग ऐं ई गाहो सावण फ़क़ीर गाहो। सावण फ़क़ीर गाहो जी। इहे टई हुआ। पोइ हिते हिन ते मिलेट्री पोयां अची छेलिंग थी। पोइ हिकिड़ी अॾु हुई, उन में वेही रहिया। ही सिजु लही वियो। पोइ कणिक हुई, उहा कणिक बि मिलेट्री बाहि ॾिनी। आख़िरकार उन वाटर में न पाणी छॾियो। हाँ फ़क़ीर ने पाणी मझ वणंदा रहिया। हिन जा शहीद मिलेट्री जाम कयूं। सिजु लही माना मिलिट्री खे मारियऊं। टिनी फ़क़ीर मुर्शिदी मुक़ाबिलो कयो। मुर्शिदी मुक़ाबिलो मुड़सा मुड़सी कयो। मोहम्मद ग़ुलाम अली जो नालो तमामु वॾो हो। तमामु वॾो। ॾाढो ई ग़ुलाम बि ॿई हिकिड़ी क़बर में अॼु तक एतिरी ई दोस्ती पाण में। फ़क़ीर छॾे हिक ॿिए खे न छॾिया। हुन चयो हलंदासीं गॾु, फ़क़ीर मरंदासीं बि गॾु, शहीद थींदासीं। एतिरी न दोस्ती हुई। पोइ हिन मुक़ाबले में शहीद थिया। उन मुक़ाबले शहीद थिया। पोइ जॾहिं वरी शाहपुर थाणे ते हिनखे खणी आया, हाँ पोइ असांजी ॾाॾी वई। ॾाॾी उन ॾाॾी जो नालो छा हो? ॾाॾी जो सत भिराई। सत भिराई। ॾाॾी सत भिराई। ॾाढी सत भिराई। उहा उते थाणे ते वई। उन खां लाश वठण जे लाइ हुन चयो लाश असीं पोइ ॾींदासीं। पोइ उते हुन दफ़नाए छॾिया। मिलेट्री उते ई दफ़नाए छॾियो। माना वारसी गाज़िन जी वारसी उन अम्मा ॾाढी कई। उहा पाण वई। उहा ॿई बाबे वारा ॿधल हुआ। उहा ॾाढी घरवारी माना ॾाढी ॾाढी घरवारी हुई। ऐं बाबे वारा नंढड़ा मिलेट्री खणी वई ॿधल हुआ। उहे कोन हुआ। ॾाढी हुई। उहा वई उन जे लाइ वठण जे लाइ बाडी जे लाइ ॾिनी कान। लाश उन्हनि माना कोन ॾिना। उते दफ़नाए छॾियो। टिनी ॿिनि खे हिकिड़ी क़बर में, हिकिड़ी ॿिनी क़बरूं उते गॾु। न आउं पाण वाक़ई ॾिसी आयो आहियां। क़बरूं ॿ क़बरूं गॾु आहिनि ऐं हिकिड़ी अलॻि आहे। ऐं इहो ॿेर छन में जेको इस्माइल वसाइण वारनि जी कोन मिठल वसाइण कंहिं ज़माने में, मूं बि थोरी इहा पुछा कई आहे। मूं हुन ते लिखियो पियो आहे। चवंदा मिठल फ़क़ीर ॾाढो हिमत वारो ऐं हमदर्द माण्हू हो। पोइ फ़क़ीर जेके आहिनि हीअ आया ग़ुलाम अली फ़क़ीर वारा, त मिठल फ़क़ीर जी जेका घरवारी उन्हनि माण्हुनि जी ख़ातिरी कई, इज़त ॾिनी, मानी खाराई, सभु ॻाल्हि कई। पोइ उते त मूं एतिरो पुछियो। उते जो हिकिड़ो लोकल को हो, ॿी वरिया वेठा अथव, ॿी ज़ात आहे हिन पासे। उन्हनि जो को चुगलो जंहिं वरी चुगली हई जूनी हई। उहो मूं वटि लिखियो पियो आहे। ज़ात बि लिखी पई आहे। उहो कुंड में जेको ॻोठु आहे। पोइ इहो मुक़ाबिलो थियो। न ॿियो ॿी ज़ात जो माण्हू हिननि ते पर ख़ुदा जी ज़ात बि आहे।
हा। चवनि कंदे राति न मरियो वियो हा पर राति बि न हू माण्हू ऐं छा त उते छा पियो था कनि उते हे मुंहिंजा माइट आहिनि न सही, ऐं उते वियुसि त मूंखे हुन जॻह ॾाढी अमा आहे मिठल फ़क़ीर जी चवंदा उन जी बि किरदारु आहे उन ख़िदमत कई न, चाकरी माई कई सभु ख़िदमत ॻाल्हि कई, कई बिल्कुलु माई ऐं पोइ जेको इहो माण्हू थियो उन खां पोइ मुक़ाबिलो थियो जी जी साईं हुन माई ॾाॾे वारे खे चयो पोइ हा कि फ़क़ीर तव्हां निकिरी वञो हीउ माण्हू जेको आयो त वञी माराईंदो हा लाबारनि जो टाइम हो इहो तव्हां सही था चओ लाबारनि जो टाइम हो लाबार जो टाइम कणिक मिलेटरी बाहि ॾिनी हा हिकिड़ी अॾु हुई अॾु ई अॾु वरितऊं न त अॾु में मथां पाणी छॾायो ए फ़क़ीर उते शहीद थिया इहे टई फ़क़ीर शहीद उते ई थिया सही